वालेकुम। अॼु आहे 3 जुलाई, मंझंदि जा थिया आहिनि 2 ऐं ॾींहुं कहिड़ो आहे? सैटरडे। ऐं हिते जेको आहे माशाल्लाह सां मुंहिंजा भाइटा भाणेजा मुंहिंजा पंहिंजा बच्चा वॾी कचहरी लॻी पई आहे। सभु जेको आहे लंच था कनि ऐं मां इलाही मसरूफ़ रही आहियां। इन करे मां कल्ह लाइव सेशन बि न कयो ऐं मां अॼु बि एॾो देरि सां व्लॉग शुरू थी कयां। सो हाणे हे सभु हिते इंजॉय था कनि खाधे खे। कुझु फैमिली मेंबर्स छो त हिते ॿार वेठा आहिनि, सभई वॾा न वेठा आहिनि। हाँ जी, तव्हां चई था सघो। इलाही मज़े जी मानी माशाल्लाह, थैंक यू सो मच। ईशल आई आहे मुंहिंजी। का ॻाल्हि न आहे, छो पोइ छा आहे। हीअ मुंहिंजी फातिमा, हे मुंहिंजो मोहम्मद ख़िज़र। हेलो। सो बहरहाल मां वञा थी निमाज़ पढ़ण, तेसि ताईं इहे खाधो इंजॉय करे वठनि। हा, पोइ वरी मां तव्हां सां मिलां। थैंक यू। छा मतिलबु न अलाह न करे। सो हे मानी खाई हाणे हिते अची वेठा आहिनि गेम खेॾण ऐं मां वेंदमि हाणे मानी खाइण। हिते भेनर धीअर सभु कचहरी थियूं कनि ऐं हाणे मां आई आहियां खाधो खाइण। ठीकु आहे। सो बसि सुराण छा बचियो आहे? अञा त सॼो कुझु पियो आहे। तूं खाधी मानी? अच्छा, सुराण खाधी? पक? हलो हाणे मुंहिंजी वारी। शाम जा थिया आहिनि तक़रीबन 4:30 थियण वारा आहिनि। मां कुझु देरि रेस्ट कयो छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुबुह खां कंटिन्यू कमु हुयो ऐं पिरी प्यारा घर में हुया ऐं महिमान हुओ बि अलाह जी रहमत हूंदो आहे, उन्हनि जे लाइ कमु कंदी रहियमि कंटिन्यू। ऐं ॿियो इहो त हिन महिल मोटर हलायो त मूं तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु बि ईंदो हूंदो। हिन महिल निकिती आहे उस। सुबुह खां मींहुं पियो वसे, वरी बंदि पियो थिए ऐं उस कोन हुई, त हाणे थोरी उस अचे वञे थी। ऐं मां चाहियां थी, अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मां हिते कुझु कमु कयां। मां इलाही ॾींहंनि खां पंहिंजे प्लांट सां टाइम न स्पेंड कयो आहे, काई डेकोरेशन न कई आहे, कोई क्राफ्ट जो कमु न कयो आहे, सिलाई न कई आहे। मूंखे अजीब हिकिड़ी बाड़ लॻी आहे। सभिनी खां पहिरीं मां ग्लू खणी आई आहियां। हे ठिकरियूं 2 ॾिसो था तव्हां, मां शेयर कयो तव्हां सां पहिरियों बि त मुंहिंजे हिन हाउस जूं अलाए कीअं भॻियूं आहिनि, अलाए ॿारनि जो को लॻो आहे बॉल या छा थियो आहे, हिनखे ॻंढींदमि पोइ हिते हिनजी सफ़ाई सुथराई कंदमि सॼी। इहे सभु जेके मुंहिंजी डेकोरेशन आहे इहा जेका हे मेरी थी वई आहे, इन्हनि खे साफ़ु कंदमि। सो हीअ ग्लू आहे, कपिड़ो आहे मुंहिंजे हथ में। हिते कुझु न कुझु चेंजिस करे कुझु सफ़ाई करे पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हे सभु साफ़ु कया अथमि, पर हिननि खे वॉर्निश जी सख़्तु ज़रूरत आहे छो त मेरा थी विया आहिनि। उन महिल मां वटि वॉर्निश न आई जॾहिं मां हे ठाहिया हुआ, सो उनखे मां वॉर्निश कंदमि। ऐं हिन डक खे बि मां हिन कपल खे मां रीपेंट कयो हो, पर हिन ते बि वॉर्निश न आई, सो हिनखे वॉर्निश करणी आहे। ऐं नवां जेके मां ठाहिया आहिनि लेडी बग्स, इहे हिन सां कॉम्बिनेशन में हिते ई रखिया आहिनि ऐं हिनखे मां प्रॉपरली ॻंढे छॾियो आहे। पाणी ॾिनमि सभिनी प्लांट्स खे। अञा मुंहिंजी 3 हांडियूं हिते पयूं आहिनि, कुनियूं, इन्हनि खे मूंखे थोरो डेकोरेट करिणो आहे। ॾिसां थी छा कंदमि, फ़िलहालु मूंखे टाइम नथो मिले। माशाल्लाह ख़ैर सां महिमान बि घर में एॾा ॾींहं मींहुं वसियो, बेज़ारी, लाइट बंदि, त कुझु कमु न पियो थिए। ऐं हिन वीचारे ते इलाही सारो मुंहिंजे हिते पाणी पइजी वियो हो, त मां हिनखे हेॾे खणी टंगियो आहे, पर ख़राबु थी चुको आहे। का ॻाल्हि न आहे, दुनिया फ़ानी आहे। मां 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मुंहिंजी भेण विथ फैमिली पंहिंजे इनलॉस ॾे वई आहे। ऐं सुराण हिते माशाल्लाह सां ज़बरदस्त कमु करे रही आहे, कुझु डिशिस ठाहींदी। मंझंदि वारा बोर्ड बि बचियल पिया आहिनि इलाही सारा। ऐं राति जो अगरि ज़रूरत पवंदी त असां सिर्फ़ु मानी पचाईंदासीं। ऐं हिते जेको आहे सुराण हे ग्राइंडर बि कढी रखियो आहे, कुझु पीअंदी हिन में। ऐं हा, हे मसालो शायदि ठीकु आहे। सुराण ज़बरदस्त क़िस्म जा ठाहिया आहिनि चणा। सुराण जो कलर ग्रीन छो थी वियो आहे? अच्छा, बेसण जे करे ग्रीन थोरी थींदी, या कहिड़ी सॉस विधी थी। तो सुराणी ज़बरदस्त चाट बि ठाहे थी। गिदामड़ी पिसल पई आहे, हिन जा बसर अलॻि कटियल आहिनि ऐं हीअ मसालो जेको आहे हाणे वेंदो ग्राइंडर में। ऐं उनखां सवाइ सुराण जेको आहे अॼु पास्ता बि ठाहे थी। सुराण पास्ता ॾे मूंखे। ऐं ला मैक्रोनी पास्ता सॼी बिरादरी हिकु आहे मुंहिंजे लाइ। सो इहे कढिया अथई, इहे ठाहींदी हाणे। हिन जे लाइ चिकन बि कढी रखियो अथई। सो इहे 2 डिशिस हाणे हिते ठहंदियूं। राति जो ख़बर न आहे मानी पचंदी या न पचंदी। ॿियनि जी पचे न पचे, मुंहिंजी त ज़रूरु पचंदी, छो त मां इन्हनि मां कुझु बि न खाईंदी आहियां जेको कुझु सुराण पचाए थी माशाल्लाह। छो त मानी हूंदी आहे ऐं हे त ईअं ई रिफ्रेशमेंट आहे न शाम जे लाइ। त हीअ बिज़ी आहे ऐं मां वेंदमि हाणे कटिंग करणु, छो त अलाए कॾहिं खां मां सिलाई न कई आहे। सुराण जूं 2 शलवारूं कटे रखां, जेके इनशाला मुंहिंजो इरादो इहो ई आहे त मां सुभाणे सिबंदमि, छो त मंडे खां हिन जो स्कूल खुलंदो, त भले हिनखे इहे बि 2 नवां वॻा जेके आहिनि उहे हुजनि। ॿिया बि आहिनि घणा ई, पर फ़िलहालु 2 शलवारुनि जी कटिंग मूंखे करणी आहे। 8:15 थिया आहिनि ऐं मुंहिंजो भाउ हाणे मुंहिंजी भाइटियुनि खे वठी वियो
शाम जो ॾाढा सारा थांव ज़हरा धोई वई उहे सुराण ऑलमोस्ट अंदरि करे छॾिया आहिनि ऐं कुझु अञा ॿाहिरि आहिनि जेके अंदरि कंदी। मां पचाईंदमि राति जी मानी हाणे पंहिंजे ऐं तारिक जे लाइ। सो हे बोड़ भाॼियूं फ्रिज में बचिया पिया आहिनि त मां हाणे मानी पचाईंदमि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तारिक वाङणनि जी भाॼी गरम कयां? सो मां तव्हांखे हाणे मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। अॼु जो नंढिड़ो व्लॉग जेतिरो बि मां ठाहे सघी आहियां उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। ऐं सुराण थी खाए राजी मानी में पंहिंजा ठाहियल इहे ज़बरदस्त चाट। इहे पास्ता त ख़तमु थी विया। पास्ता हुया छा हुया? वरी थी विसरां, मैक्रोनी। हा, उहे ख़तमु थी विया ऐं चाट अञा पई आहे। सो सुराण इहो थी डिनर करे ऐं मां ऐं तारिक खाईंदासीं मानी ऐं मंझंदि वारी दाल भाॼी, ग्वार, चिकन ऐं वाङणनि जी भाॼी सभु कुझु पियो आहे। सो हाणे मोकिलायूं था। इनशाला ज़िंदगी रही सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। अॼु मां घणो कुझु रिकॉर्ड न करे सघियमि छो त ॾाढो सारो मुंहिंजो टाइम किचन में ऐं कचहरियुनि में गुज़रियो आहे। सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे गॾु आहियूं। तेसिताईं अलाह वारी।